काज़ी अहमद 1 महीनो अॻु क़ौमी शाहराह ते 6 हथियारबंदनि पारां फुर मज़ामत ते गोलियूं हणी 2 वापारियुनि खे क़तल कयो हो। क़तल में मुलवस 2 हथियारबंदनि खे पुलिस पारां गिरफ़्तार करण जी दावा कई। SHO वहीद शेख इक़बाल वसाण ऐं यासीन सोलंगी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त 1 महीनो अॻु काज़ी अहमद माल जे वापारियुनि पीरबश्क मरी, तगियो मरी, साहब ख़ान मरी ऐं ॿियनि खां फुर दौरान मज़ामत ते गोलियूं हणी पीरबश्क मरी, तगियो मरी खे क़तल कयो हो, जॾहिं त साहब ख़ान मरी खे ज़ख़्मी करे फ़रार थी विया हुआ। SSP शहीद बेनज़ीराबाद जे सख़्त हिदायतनि ते ॾींहुं राति महिनत करे मुलवस जवाबदारनि करीमबश्क उर्फ़ कर्रू वेठल ॻोठ काज़ी हसन अली लॻ काज़ी अहमद ऐं जलाल जमाली वेठल सुई गैस लॻ नवाब शाह मां गिरफ़्तार करे वरितो, जन ॾोह जो एतिराफ़ कयो आहे ऐं ॿियनि जवाबदारनि जी ॻोल्हा जारी आहे, जिन खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। हिननि चयो त कुझु ॾींहं अॻु में बि दौलतपुर लॻ हथियारबंदनि पारां फ़रियादी मोहम्मद सलीम आराई खां फुर कयल ट्रैक्टर, रोक रक़म ऐं करमुल्ला राहू खां ट्रैक्टर ऐं ट्राली बरामद आहिनि ऐं जवाबदारनि खे बि गिरफ़्तार कयो आहे। हिननि चयो त ताज़ो वापारी हाजी जतोई खां फुर कंदड़ जवाबदारनि खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो।